अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त हिन वक़्तु जेका दुनिया आहे उहा इंटरनेट जी दुनिया बणिजी वई आहे। ग्लोबल विलेज बणिजी वियो आहे। उन लाइ जेके मुख़्तलिफ़ वेबसाइटूं आहिनि, जीअं फ़र्ज़ु कयो यूट्यूब आहे, फेसबुक आहे, टिकटॉक आहे, स्नैक आहे, इहे हिन वक़्तु जेको दुनिया जे वॾे में वॾा कमाई जो ज़रियो, आमदनी जो ज़रियो बणिजी वियो आहे। मुख़्तलिफ़ दुनिया में रहंदड़ माण्हू, ख़ासि तौर ते असांजे पाकिस्तान जा माण्हू बि हिननि वेबसाइटुनि मां, एप्लीकेशन्स मां लखे रुपया कमाए रहिया आहिनि। उन लाइ असां सिंधियुनि वटि बि मोबाइल फ़ोनूं बि आहिनि, इंटरनेट जी सहूलियत बि आहे, ऐं असांजा सिंधी माण्हू तक़रीबन 24 कलाक मोबाइल जेको आहे सो पाण सां गॾु रखनि था। उन्हनि हूंदे बि जेकॾहिं असां उन मां को फ़ाइदो न वठी सघूं या पंहिंजी बेरोज़गारी ख़तमु न करे सघूं, त इंतिहाई जेको आहे सो हिकिड़ो ॾुखाईंदड़ अमल आहे। जेके बि दोस्त इंटरनेट इस्तेमालु करे रहिया आहिनि, मोबाइल फ़ोन्स इस्तेमालु करे रहिया आहिनि, उहे नंढड़ा नंढड़ा कम करे बि पंहिंजे रोज़गार जो ज़रियो हिननि खे बणाए सघनि था। जीअं मुख़्तलिफ़ वीडियोज़ आहिनि, उहे तव्हां वीडियो यूट्यूब ते रखे सघो था। उन यूट्यूब ते रखिया वेंदड़ वीडियो जेके आहिनि, सो घटि में घटि 10 खां 15 मिंटनि जा हुजनि। उन ते तव्हां मुख़्तलिफ़ बहस करे सघो था। उन ते मुख़्तलिफ़ कम तव्हां उन्हनि खे जेको आहे सो ठाहे, जॾहिं तव्हां कमु कयो था, उन्हनि खे उहे वीडियो ठाहे तव्हां उहे यूट्यूब ते रखी सघो था। या जीअं फेसबुक आहे, उहो बि हींअर पाकिस्तान में जेको आहे सो उन कमाइण जो या आमदनी जो ज़रियो शुरू कयो आहे। त उन जा तव्हां पेज ठाहियो, जेके आइडियूं आहिनि तव्हांजो उहे भली हुजणु घुरिजनि, पर उन सां गॾु तव्हां फेसबुक जा पेजिस ठाहियो। पेज ठाहे पोइ उन्हनि खे तव्हां कहिड़े तरीक़े सां बि पंहिंजा फॉलोअर्स उन में आणियो। फॉलोअर्स अचण खां बाद में उन तव्हां पंहिंजा जेके नंढड़ा नंढड़ा वीडियो आहिनि, जेके तव्हांजी ज़िंदगी जे रोज़मर्रा जा कम आहिनि, जेके तव्हां दोस्तनि सां कचहरियूं कयो था, जेके तव्हां दोस्तनि सां खिल मज़ाक कयो था, या जेके तव्हां ज़िंदगी में कमकार कयो था, तव्हां उन्हनि वीडियोज़ खे ठाहे अपलोड करण सां बि तव्हां घणो कुझु कमाए सघो था। टिकटॉक ते, स्नैक ते, या यूट्यूब फेसबुक ते हींअर काफ़ी माण्हू जेको आहे सो पंहिंजो आमदनी हासिलु करे रहिया आहिनि। जीअं दुनिया जा हिन वक़्तु पाकिस्तान जा जेके वॾे में वॾा सहाफ़ी आहिनि, उहे बि पंहिंजा यूट्यूब ते चैनल्स ठाहे, फेसबुक ते पंहिंजा ग्रुप्स ठाहे, पंहिंजा पेजिस ठाहे, उन्हनि तां आमदनी हासिलु करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसंदो त हिते जेके माण्हू आहिनि, उहे उन शयुनि खे पॉज़िटिव वे सां इस्तेमालु करे रहिया आहिनि। असां अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, असां सिंधी फेसबुक खे या यूट्यूब खे आमदनी जो ज़रियो नथा बणायूं, पर सिर्फ़ु हिक ॿिए खे तनक़ीद करणु, हिक ॿिए ते क्रिटिसाइज़ करणु, हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइणु, हिक ॿिए ते टोकूं करणु, हिक ॿिए ते ठठोलियूं करणु, मक़सदु त उन शयुनि खे असां तमाशो था बणायूं। पर जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव वे में वञी उन खे तव्हां सुहिणे नमूने सां इस्तेमालु करे, उन्हनि ते माना क्रिएटिव शयूं, जेके नयूं हिते तख़लीक़ी शयूं हूंदियूं आहिनि, तख़लीक़ी अंदाज़ हूंदा आहिनि, तव्हां उन्हनि सां वीडियो ठाहियो। उन्हनि खे तव्हां जेको आहे सो यूट्यूब ते, टिकटॉक ते, पंहिंजे फेसबुक पेजिस ते तव्हां अपलोड कयो। अपलोड करे उन्हनि में तव्हां मुक़ाबले वारो रुझान आणे तव्हां उतां पंहिंजी बेरोज़गारी ख़तमु करे सघो था। हींअर दुनिया जा जेके पाकिस्तान जा ख़ासि तौर ते जेके वॾा सहाफ़ी आहिनि, तव्हां इमरान रियाज़ जो मिसाल वठो, त इमरान रियाज़ जो जेको पेज आहे फेसबुक जो, ऐं जेको हुनजो यूट्यूब जी जेका हुनजी ID आहे, उतां डेली हू तक़रीबन 1 करोड़ रुपए खां वधीक पैसा कमाए थो, ऐं महीने में उनजी 10 खां 15 करोड़नि ताईं आमदनी वञी बीहे थी। ऐं उन खां अलावा जेके ॿिया शफ़क़त आहे, सहाफ़ी हामिद मीर आहिनि, या तक़रीबन हीअ जेके बि सहाफ़ी आहिनि, उहे यूट्यूब ते ऐं फेसबुक जे पेज ते घणो कमु कनि था। उन में हिकु त जेको आहे सो माण्हू पंहिंजे ज़हन खे कमु वठे। ॾिसो न, हिन वक़्तु दुनिया में जेको आहे सो इंसान जो वॾे में वॾो जेको तख़लीक़ी अमल हूंदो आहे, उहो ज़हन सां आहे। तव्हां पंहिंजा ज़हन फ्रेश रखो, तव्हां पंहिंजे महिनतूं कयो, तव्हां पंहिंजो पैसो कमाए सघो था। हिन वक़्तु पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते सिंध में बेरोज़गारी इंतिहाई उरूज ते पहुतल आहे।
हिन वक़्तु असां वटि सिंध में आमदनी जा ज़रिया बिल्कुलु तबाह थी विया आहिनि। असांजो इंडस्ट्रीज़ तबाह आहे, असांजी मईशत तबाह आहे, असांजी ज़रात तबाह आहे, असां वटि को बि प्रोफेशन न बचियो आहे जंहिं में इंसान 5 रुपया इज़त सां कमाए सघे। फ़र्ज़ु कयो दुकाननि जो कारोबार आहे, उन जो हींअर मयार छा रहियो आहे, किरोड़े रुपया लखे रुपया तव्हां इन्वेस्ट कयो था, पर उन जे बावजूदि तव्हां उतां एतिरो कमाई नथा हासिल करे सघो जो तव्हां पंहिंजे घर जो गुज़ारो करे सघो। हिन वक़्तु जेके कारोबारी माण्हू उहे जेके माना इन्वेस्टर आहिनि, जेके ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, उहे त अरबे रुपया कमाइनि था। उहे जेकॾहिं कणिक जा हिकिड़ो 20 ट्रालियूं 50 ट्राला वठी रखनि था, गोदाम भरे कंहिं बि शइ जो गोदाम भरे रखनि था, त हफ़्ते खां महीने जे अंदरि उन्हनि जी प्राइस ॿीणी थी वञे ऐं उहे अरबे रुपया कमाइनि था। पर असांजो ग़रीब तबिको जंहिं वटि कुझु बि न आहे, उहे हींअर सब्ज़ी ख़रीद करण में बि परेशान आहिनि। हिन वक़्तु जेको बसरनि जो रेट आहे उहो 200 रुपया 300 रुपया फ़ी किलो आहे। हिन वक़्तु मिर्च जेके आहिनि सिर्फ़ु चटणी ऐं धाणा जेके आहिनि उहे बि 600 रुपया किलो बणिजी विया आहिनि। त असांजो ग़रीब तबिको जेको आहे इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असां ॿराड़ी में रहूं था, असां नंढड़नि शहरनि में रहूं था, असां माण्हुनि जी हालत ॾिसूं था त हिन वक़्तु माण्हू पंहिंजी ज़िंदगी जी बका जी जंग विड़े रहियो आहे। हिन वक़्तु अयाशियूं या जेके हिकिड़ियूं हूंदियूं हुयूं अयाशी टाइप ज़िंदगी गुज़ारण, फैंसी टाइप ज़िंदगी गुज़ारण, उहा त ख़तम थी वई आहे, पर इंसान पंहिंजे जियापे जी जंग लड़ी रहियो आहे। अॼु मूंखे इंतिहाई अफ़सोस थियो त मां ओचितो पंहिंजे घर जो दर खोलियो त हिकिड़ो ग़रीब माण्हू हुयो, मिसकिन माण्हू, उहो जेके चांवर फिटी थियल हुया उन्हनि मां वेठो पियो जेको आहे सो मानी खाए। छा असांजी हालत थी वई आहे, छा असां कहिड़ी कंडीशन ते पहुता आहियूं। अॼु असांजा सिंध जा माण्हू को दौर अहिड़ो हूंदो जो पाड़े वारा जेकॾहिं लस्सी वठणु ईंदा त असां सिंधी माण्हू उन्हनि खे लस्सी सां गॾु मखण विझी कुर्ब तौरु ॾींदा हुआसीं, इज़त तौरु ॾींदा हुआसीं, एतिराम तौरु ॾींदा हुआसीं। ऐं खीर जेको आहे सो असां खपाइण खे एब सम्झंदा हुआसीं, भई खीर कीअं जेको आहे सो असां खपायूं। उहो पाड़े वारनि खे माइटनि मिटनि खे ईअं माना हिकिड़ो थोरा तौरु या हिकिड़ी हमदर्दी तौरु या हिकिड़े मोहबत तौरु ॾिनो वेंदो हो। अॼु उहा हालत आहे जो असां खीर में पाणी विझी उहो मिक्स सफ़ा पाणी बणाए उनखे विकिरो करे रहिया आहियूं। असांजी हींअर मुआशी जेको आहे हालतुनि सां गॾु असांजी जेका इख़लाक़ी क़दुरु आहिनि, असांजी जेका सोशल लाइफ आहे, उहा बि जेको आहे गुरबत जे करे तबाह थी वई आहे। ॾिसो न, जेकॾहिं इंसान पंहिंजे जीअण खां लाइ सभु कुझु करे थो, जेकॾहिं ज़िंदगी आहे त सभु कुझु आहे, जेकॾहिं ज़िंदगी ई हिन दुनिया जी वॾे में वॾी जेका सो ख़ुदा जे तरफ़ां कुदरत जी तरफ़ां ॾिनल हिकिड़ो इनाम आहे। ऐं उन ई असां ज़िंदगी जेकॾहिं हिकिड़ो इंतिहाई मुफ़िलसी में गुज़ारींदासीं, इंतिहाई परेशानी में गुज़ारींदासीं, त इहा कहिड़ी ज़िंदगी आहे। इहो त बसि हिकिड़ो ॼण जेको इंसान जनम वठी आयो आहे उन जो ॾींहं पूरा करणा आहिनि। कुझु ॾहनि जो चवणो आहे त इंसान ग़रीब भली पैदा थिए, पर जॾहिं उहो मरे थो त घटि में घटि उहो ग़ुर्बत जी हालत में न मरे। छो जो ख़ुदा अलाह इंसान खे ज़हन बि ॾिनो आहे, इंसान खे हथ बि ॾिना आहिनि, इंसान खे पेर बि ॾिना आहिनि, इंसान खे दिमाग़ बि ॾिनो आहे, पर छा आहे जो असांखे उन दिमाग़ जे इस्तेमालु करण जो ॾांहुं हुजणु घुरिजे। हींअर दुनिया असांखे घणा मौक़ा ॾिना आहिनि। जेकॾहिं पाकिस्तान में जेका इंडस्ट्री आहे या कारोबारी ज़रिया आहिनि तबाह थिया आहिनि, त दुनिया असांखे उहे ज़रिया पैदा करे ॾिना आहिनि। तव्हां घर वेठे घर में तव्हां सुठे अंदाज़ सां हिकिड़ा क्रिएटिव वीडियोस ठाहियो, हिकिड़ा सुठा सुठा वीडियो ठाहियो, तव्हां वटि कैमरा बि आहे, त उन्हनि सां बि तव्हां रोज़गार करे सघो था। तव्हां उहे शयूं अपलोड कयो सोशल मीडिया ते आणो, जेतिरा तव्हांजा व्यूअर्स घणा हूंदा ओतिरी तव्हां आमदनी घणी हासिल करे सघो था। उन्हनि में जेके कंपनियूं आहिनि उहे पंहिंजो एडवर्टाइज़ हलाईंदा आहिनि, पंहिंजा व्यूअर्स ॾिसंदा आहिनि त जेको ही असांजो सब्सक्राइबर आहे, जेका ही असांजो यूज़ करे थो, इन खे केतिरा फॉलोअर्स आहिनि, केतिरा हुनजा व्यूअर्स आहिनि, केतिरा हुनखे लाइक कनि था, केतिरा हुनखे सब्सक्राइब कनि था। त उन हवाले सां असां नंढड़ियुनि नंढड़ियुनि शयुनि खे बि ठाहे असां पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने सां गुज़ारे सघूं था। दोस्तो, ज़िंदगी इहा आहे त भई तव्हां इहो सोचो यार मां ही शइ कंदुसि, मथां मूं ते को टोक करे, मथां मूं ते को ठठोल करे, इन्हनि शयुनि खे छॾे ॾियो। हाणे भाउ, इहे शयूं इंसान अॼु उहो बणिजी वियो आहे जो जेको माण्हू किरोड़नि जी करप्शन थो करे, जेको माण्हू ग़लति तरीक़े सां दौलत ठाहे थो न, उन ते बि केरु टोक ऐं ठठोल कोन थो करे।
छो जो उन जा जेके गुनाह आहिनि, जेके उन जूं गंदगियूं आहिनि उन दौलत कमाइण जे पीछे, उहे सभु लिकी थियूं वञनि। उहा दौलत उन्हनि खे सभिनी खे ढके थी छॾे। उन खे असां तमामु मोतबर माण्हू सम्झूं था, छो जो हुन वटि दौलत आहे, हुन वटि पैसो आहे, हुन वटि वॾी गाॾी आहे, हुन वटि ज़िंदगी जी हर सहूलियत आहे, ऐं असां हुन जे अॻियां मोहताज बणियल आहियूं। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी सुधारणु चाहियो था, तव्हां पंहिंजी ज़िंदगी बहितर बनाइणु चाहियो था, तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे पुरसुकून बनाइणु चाहियो था, त तव्हां सोशल मीडिया ते अचो ऐं उन सोशल मीडिया खे तव्हां पॉज़िटिव वे सां इस्तेमालु कयो। तव्हां जेके मूं तव्हांखे ॻाल्हियूं ॾिठियूं ॾसियूं, वीडियो ठाहियो, उन्हनि वीडियोनि खे अपलोड कयो। पंहिंजे जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी जे गुज़ारण जा तव्हांजा तरीक़ा आहिनि, तव्हां उन्हनि ते वीडियोस ठाहियो। हिकिड़ो यूट्यूबर आहे, उहो छा कंदो आहे जो मुख़्तलिफ़ स्टोरियूं खणी उन्हनि खे सिर्फ़ु अॻिते पोइते करे, उन्हनि में आवाज़ वग़ैरह डबिंग करे उन्हनि खे ठाहे थो। उन जा लखे फॉलोअर्स आहिनि, उहे लखे रुपया जेको आहे सो महीने में छा पर हफ़्तेवार कमाइनि था। तव्हां बि पाण में पंहिंजे ज़हन खे पॉज़िटिव में आणियो, उन्हनि खे तव्हां शयूं ठाहियो। तव्हां जीअं वणनि जी पोखाई आहे, तव्हां ॿियो ठाहियो, वण जेके पोखजनि था तव्हां उन्हनि जी वीडियो ठाहे अपलोड कयो। तव्हां पाणी वहंदड़ शाख आहे, तव्हां उन जा अपलोड कयो। तव्हां ते उते जेकॾहिं शाख में 4 माण्हू वेझनि था, उहो हिकिड़ो मुक़ाबले जो रुझान थी थो, तव्हां उनखे अपलोड कयो। ॿियो त ठहियो, पर जेके घर में औरतूं मानी पचाइनि थियूं, जेके पंहिंजूं सब्जियूं ठाहिनि थियूं, जेके भाॼी चाढ़नि थियूं, उन्हनि जा वीडियोस ठाहे अपलोड कनि थियूं, ऐं उन्हनि जा व्यूअर्स हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में आहिनि, ऐं हू हर महीने इज़त सां जेको आहे 25-30 लख रुपया। भाऊ असां हज़ारनि जे लाइ परेशान हूंदा आहियूं त भाई महीने में जेको असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ 2-4 हज़ार रुपया महिनत करे कमायूं। पर जेकर तव्हांखे घर वेठे तव्हांजी महिनत मां, तव्हांजे हक़ हलाल जी रोज़ी मां तव्हांखे लखों रुपया मिलनि था, माफ़ कजो, त तव्हां पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने सां गुज़ारे सघो था। तव्हां पंहिंजा चैनल्स ठाहियो, यूट्यूब चैनल ठाहियो, तव्हां पंहिंजा पेजिस ठाहियो, पंहिंजे जेके तव्हांजो एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खे पॉज़िटिव अंदाज़ में आहिनि। महिरबानी सर, थैंक यू, कुर्ब। इनशाला इहे मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं।